नतीजे में औरत फोत थी वई। संदसि मुड़स जख्मी थी पियो, खेसि अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। बिल्कुल नासिन, हाल खां इहा ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। सांधाण वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल सवार ज़ाल ऐं मुड़स खे चिभाटे छॾियो। तालीम खाते मटियारी में ताज़ो भर्ती थियल मास्तरियाणी सनिया फोत थी वई आहे, जॾहिं त संदसि मुड़स अब्दुल कादिर मेमण ज़ख्मी थी पियो। बिल्कुल नाज़रीन, अवां खे ॿुधायूं त हाला वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। नतीजे में औरत फोत थी वई, संदसि मुड़स जख्मी थी पियो आहे। संधाण वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल सवार ज़ाल ऐं मुड़स खे चिभाटे छॾियो। अवां खे ॿुधायूं त तालीम खाते मटियारी में ताज़ो भर्ती थियल मास्तरियाणी सनिया फोत थी वई आहे। संदसि मुड़स अब्दुल कादिर मेमण ज़ख्मी थी पियो आहे, खेसि अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं, हाला खाते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। नतीजे में मास्तरियाणी फोत थी वई, संदसि मुड़स ज़ख्मी थी पियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ SSR लाइन ते मौजूद आहे अल्ताफ मेमून। जी अल्ताफ, अपडेट कजो। जी बिल्कुल, आला भरसा जेको आहे सांधाण वटि क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो, जिते ताज़ो भर्ती थियल जेका लेडी टीचर हुई, प्राइमरी स्कूल टीचर हुआ, रोड हादसे में फोत थी वई। लेडी टीचर जेका सनिया ज़ाल अब्दुल कादिर मेमण जेका पंहिंजे मुड़स सां गॾु ड्यूटी ते वञी रही, त जेको आहे सो हादसो पेश आयो। ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल दरमियान हादसे नतीजे में ज़ाल मुड़स शदीद ज़ख्मी थिया, जिनखे हालांकि तहलका अस्पताल मां तिबी इमदाद खां पोइ गलती जोगी हालत में जेको आहे सिविल अस्पताल हैदराबाद नियो वियो, जिते लेडी जेका टीचर आहे उहा सनिया मेमण जेका ज़ख्मनि जा सुर न थी फोत थी वई, जंहिंजो मर्द जेको आहे सो घर पहुचंदे कोराम अची वियो। ही ताज़ो 4 महीना अॻु तइलीम खाते में प्राइमरी टीचर भर्ती थी, जेके अञा ताईं पघार बि न मिलियो हुई। हाल जे भरिसां ॻोठ टिबरी चांडियो में ड्यूटी ते वञी रही, त ट्रॉलर सां हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में हीअ औरत ज़ख्मी थी, जेका हैदराबाद जे सिविल अस्पताल में फोत थी वई। हुनजो मर्द हिन वक़्तु जेको आहे सो हाला में जेको आहे सो मूंखे मां हवाले कयो पियो वञे। हाला पुलिस हादसे जो कारण बणे जो ट्रॉलर आहे हुनखे तहवील में वठी गिरफ़्तार करे ट्रॉलर खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त वाक़ई जो हिन महिल ताईं केस दाख़िल न थियो आहे। हाला वासी लेडी टीचर हुई जेका हादसे में फोत थी आहे, सनिया मेमण। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अल्ताफ मेमून।